अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में मके भलीकार माहिया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 2 ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब पहुची वियो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर समेत आला सतही वफ़द बि वज़ीर आज़म सां गॾु मौजूद। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात, पाक सऊदी लाॻापनि समेत ख़िते जी सूरत हाल ते ॻाल्हियूं। शहबाज शरीफ चयो आहे त सऊदीया सां पाकिस्तान जा बहितरीन लाॻापा आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस जूं KPK में 2 धारदार कार्रवाइयूं। भारतीय सरपरस्ती याफ़्ता 10 दहशतगर्द मारिजी विया। आज़म वरसिक में दहशतगर्दनि जा सिक्योरिटी फोर्सेस जे चेक पोस्टुनि ते हमला, फायरिंग जी ॾे-वठ में 8 दहशतगर्द मारिजी विया। ज़िले देर में फोर्सेस जी कार्रवाई दौरान 2 भारतीय सरपरस्ती याफ़्ता दहशतगर्द मारिजी विया। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां सिक्योरिटी फोर्सेस के ख़राज तहसीन पेश। कराची में क़त्ल थियल नौजवान वापारी मीर रज़ा अली जी क़बर कुशाई वालिदैन जे एतराज़नि ते मुलतवी। मेडिकल बोर्ड में तब्दीलीअ ते मीर रज़ा अली जे वालिद क़बर कुशाई खां इनकार करे छॾियो। मक़तूल नौजवान जे वालिद पुट जी क़बर कुशाई ते केतिरा ई सवाल उथारे छॾिया। वालिद जिब्रान नासिर जो चवणु आहे त संदसि पुट खे क़त्ल कयो वियो। राति जी ऊंधाईअ में जुड़ियल मेडिकल बोर्ड कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। 8 रुकनी मेडिकल बोर्ड तब्दील करे 5 रुकनी बोर्ड बणायो वियो। पुलिस, सिहत खातो ऐं वज़ीर आला सवालनि जा जवाब ॾियनि। वकील जो चवणु आहे त सियासी मुदाख़लत ऐं क़बर कुशाई जे अमल में देरि कई पई वञे। मेहड़ भरिसां पाणी जे तलाउ में विझंदे 3 ॿाड़ा ॿुॾी विया। 2 खे बचायो वियो। 1 ॿुॾी फोत ॻोठ ज़हरा माछीअ में पाणी जे तलाउ में विझंदे ॿुॾी वियल 3 ॿाड़ियुनि मां 2 खे बचायो वियो। 2 कलाकनि जी ॻोल्हा बाद 5 वरनि जी सवा धीअ जावेद सोलंकीअ खे बेहोशी जी हालत में कढी अस्पताल पहुचायो वियो, जिते डॉक्टरनि ॿाड़ी जे फोत थियण जी तस्दीक कई। खैरपुर भरिसां काहिर बिरादरी जे 2 धुरुनि में पुराणी तकरार तां 1 ॼणो क़त्ल। ॻोठ उमर काहिर में 2 धुरुनि में झड़े दौरान गोलियूं लॻण सबबि नौजवान अब्दुल मजीद काहिर ज़ख़्मी नौजवान खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो।